नाज़र अवामी न्यूज़ में खबरन सिलसिलो जारी है। वक्त के लाड़काणो में खबर ईंदा हलूं तो लाड़काने जी चांडका टीचिंग अस्पताल जे सर्जरी शोबे जे माहिर डॉक्टरन गद्दू जे मर्ज में मुब्तला कंबर शहर जे 45 सालन जे ज़मीर हुसैन जो ऑपरेशन करे संदस पेट में 50 किलो का वधिक वजनी गदूद कढी वरतो। ऑपरेशन खां पोइ मरीज जी हालत सुधरंदड़ बुधाई पई वञे। उन मौके ते ऑपरेशन कंदड़ शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी जे ऑफिसर ऑफ सर्जरी डॉक्टर मोहम्मद असलम शेख बुधायो त 3 ॾींहं अॻु कंबरवासी मरीज के गद्दू जे ऑपरेशन लाइ अस्पताल दाख़िल करायो, जिते संदस सिटी स्कैन ऐं ॿियूं टेस्टूं करे सलाह मशूरे बाद अॼु पंहिंजी टीम सां गॾिजी मरीज जो 2 कलाकनि ताईं ऑपरेशन करे 50 किलो खां वधीक वज़नी गद्दूद कढियो आहे। हिन चयो त मुंहिंजी 30 खां 40 सालनि जी सर्विस में पहिरियों भेरो असां एॾो वॾो ऑपरेशन कयो, जंहिं खां पोइ मरीज जी हालत सुधरंदड़ आहे। हिन चयो त ऑपरेशन बाद वज़नी गद्दूद खे 3 ॼणनि खयो ऐं ही चांडका अस्पताल जी तारीख़ में पहिरियों भेरो वॾो ऑपरेशन आहे, जंहिं खे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड में शामिल करण लाइ कोशिशूं भी वरतियूं वेंदियूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।